बैंकॉक में आलमी कॉन्फ्रेंस दौरान 10 मुल्कनि जे नुमाइंदनि पारां कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान, श्रीलंका, भारत समेत 10 मुल्कनि जे नुमाइंदनि शिरकत कई। मोहाननि जे हक़नि लाइ कम कंदड़ तंज़ीम जी अॻवान यास्मीन शाह कैनालनि बाबति भरपूर मौक़िफ़ पेश कयो आहे। कॉन्फ्रेंस दौरान सिंधु मां कैनाल कढण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। बैंकॉक में आलमी कॉन्फ्रेंस दौरान 10 मुल्कनि जे नुमाइंदनि पारां कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान, श्रीलंका, भारत समेत 10 मुल्कनि जे नुमाइंदनि शिरकत कई। मोहाननि जे हक़नि लाइ कम कंदड़ तंज़ीम जी अॻवान यास्मीन शाह कैनालनि बाबति भरपूर मौक़िफ़ पेश कयो। कॉन्फ्रेंस दौरान सिंधु मां कैनाल कढण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त बैंकॉक में आलमी कॉन्फ्रेंस दौरान 10 मुल्कनि जे नुमाइंदनि पारां कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान, श्रीलंका, भारत समेत 10 मुल्कनि जे नुमाइंदनि शिरकत कई। मोहाननि जे हक़नि लाइ कम कंदड़ तंज़ीम जी अॻवान यास्मीन शाह कैनालनि बाबति भरपूर मौक़िफ़ पेश कयो।